दफ़ो वरी तव्हांखे भलीकार जी हैदराबाद मटियारी FM 91.6 असांखे जंहिं बि हाणे जॉइन कयो आहे उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त ईद जे हिन ख़ुशियुनि जे मौक़े ते असां अॼु मज़ाहिया मुशाइरो शुरू कयो आहे ऐं हिन वक़्तु ताईं असां वटि 4 सुखनवर जेको आहे सो पंहिंजो कलाम पेश करे रहिया आहिनि, उहे पढ़ी चुका आहिनि। मुंहिंजो ई आवाज़ु जंहिं समातुनि सां टकराइजी रहियो आहे उन्हनि खे दिलि जे हुज़ूर सां सलाम ऐं आऊं अव्हांजो मेज़बान एहसास मीरल। मुशाइरो जारी ऐं सारी आहे। हाणे असां वटि उॾेरोलाल जो तमामु ख़ूबसूरत शाइर मुंहिंजो अदबी उस्ताद अमीन उॾेराई पंहिंजो कलाम पेश कंदो। ऐं उनखे साईं अमीन ई चवंदो आहियां जिथे किथे। सो साईं अमीन उॾेराई खे गुज़ारिश आहे त पंहिंजो शेर पेश करे। साईं अमीन उॾेराई सिंधी उर्दू ऐं पंजाबीअ जो तमामु वॾो शाइर। महिरबानी साईं अमीन उॾेराई। जी साईं अमीन उॾेराई। सभिनी जी ख़िदमत में ईद मुबारक। ख़ैर मुबारक साईं, ख़ैर मुबारक। ईद जे हवाले सां कुझु शेर। बिस्मिल्लाह साईं। सयुनि जे थाल सां गॾिजी पधारींदे त ख़ुशि हूंदे। वाह वाह। सयुनि जे थाल सां गॾिजी पधारींदे त ख़ुशि हूंदे। ॾिहाड़ो ईद जो मूं सां गुज़ारींदे त ख़ुशि हूंदे। वाह 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 वाह। हिते बेरोज़गारनि जी भला चओ ईद कहिड़ी। वाह वाह। हिते बेरोज़गारनि जी भला चओ ईद कहिड़ी। पिनी हिन पेट जे दोज़ख खे ठारींदे त ख़ुशि। वाह 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 वाह। कमाल आहे साईं, कमाल। वाह। ॾिहाड़े ईद जे प्यारनि परी चेहरनि खे जे हर हर। वाह वाह। ॾिहाड़े ईद जे प्यारनि परी चेहरनि खे जे हर हर। करे तूं वात खे किटली निहारींदे त ख़ुशि। वाह 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 वाह। कंदे अॼु ईद जी शॉपिंग खणी सैंडल खुड़ीअ वारो। वाह वाह। कंदे अॼु ईद जी शॉपिंग खणी सैंडल खुड़ीअ वारो। चयो बेगम जही मूंखे ॾियारींदे। वाह 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 साईं वाह वाह वाह। रखी हथ नब्ज़ ते मुंहिंजे चयो कल डॉक्टर साहब। वाह। रखी हथ नब्ज़ ते मुंहिंजे चयो कल डॉक्टर साहब। अॻूणे कर्ज़ मुंहिंजे खे संभारींदे। वाह 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 वाह। अमीन आख़िर हिते कहिड़ा कंदे तूं कारनामा चओ। वाह वाह। अमीन आख़िर हिते कहिड़ा कंदे तूं कारनामा चओ। ॿ टे मखियूं ई जे वेठो तूं मारींदे त। वाह 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 वाह। ज़बरदस्त साईं। मखियुनि मारण वारो कम बि ॾुखियो आहे ॾाढो, पर ॾाढो ज़बरदस्त तव्हां शेर ॿुधायो साईं अमीन, तमामु ख़ूबसूरत। असां सां अमीन उॾेराई साहिबु गॾु हो। उॾेरोलाल खां असांजो ही प्रोग्राम जारी सारी आहे। अव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदा हलूं त तव्हां हाईवे ते हुजो के नंढे लिंक रोड ते हुजो, पंहिंजी गाॾियुनि में पाण खे सेफ रखो। ख़ासि करे हीअ जेको मौसम हले पई, धुंध वारी मौसम आहे, किथे किथे बरसातूं पवनि, किथे गर्मी बि आहे। सो एहतियात जेको आहे सो ज़िंदगी आहे। सो पंहिंजो एहतियात कयो। उस घटि में घटि इन लाइ त पंहिंजे पाण लाइ त ॿियनि जे लाइ पंहिंजो पाण खे सेफ रखो। छो त असां ॿियनि जे लाइ जीअंदा आहियूं, इन लाइ त असां लाइ केरु जी विया आहिनि। पहिरीं असांजो ही सिंधी मज़ाहिया मुशाइरो आहे, पर असां कोशिशि कई आहे त उर्दू ज़बान जा बि जेके सुठा लिखंदड़ आहिनि उन्हनि खे बि हिन पंहिंजी बज़म में शामिलु कयो आहे। सो कराची जो तमामु ख़ूबसूरत शाइर उर्दू ज़बान जे हवाले सां संदसि वॾो नालो आहे। खेसि गुज़ारिश आहे त उहो पंहिंजो ताज़ा कलाम असांखे ॿुधाए। मज़ाहिया जनाब अख्तर अब्दुर्रज़ाक कराची खां। फिर किसी की मेहरबानी चाहिए। वाह वाह। घर बसाना है जनानी चाहिए। वाह 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 वाह। छोटी लंबी और ना मोटी बहुत। वाह। हर तरह से दरमियानी चाहिए। वाह 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 वाह। हो कंवारी ये ज़रूरी भी नहीं। वाह। अच्छी हालत में पुरानी चाहिए। वाह 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 वाह। जी चुके दुनिया में हम तन्हा बहुत। वाह वाह। अब तो कुछ नफरी बढ़ानी चाहिए। वाह 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 वाह। शायरी वाली तो पहनी है बहुत, दूल्हा वाली शेरवानी। वाह 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 वाह। ज़बरदस्त ज़बरदस्त। इहो अख्तर अब्दुर्रज़ाक कराची खां जे पंहिंजो उर्दू कलाम मज़ार में असांखे ॿुधायो, ॾाढो सुठो लॻो। हाणे असां वटि बाक़ी
ॿ शाइर बचा आहिनि। ॿ शाइर बचण मां मुराद इहा आहे त असांजे अॼु स्टूडियो में तव्हां हिन मुंहिंजे लफ़्ज़ खे कंहिं ॿिए पासे न खणी वञिजो। असांजी सिंध धरती तमामु अमुल आहे, उन लाइ मूं शेर लिखियो हो त मूं सिंधू जल जी सुर्क भरी मन सोच अखियूं थियूं अलमासी, ॿियो मीर ल छा एज़ाज़ मिले, मां सिंध अमड़ जो रहवासी। मूं सिंधू जल जी सुर्क भरी मन सोच अखियूं थियूं अलमासी, ॿियो मीर ल छा एज़ाज़ मिले, मां सिंध अमड़ जो रहवासी। जे हैदराबाद मटियारी FM 91.6 जे हिन स्टूडियो मां अवां सां गॾु आहियां एहसास मीरल, ऐं अॼु असांजो मज़ाहिया मुशाइरो शामिल आहे। असां कोशिशि कई आहे त पंहिंजो हीउ जेको प्रोग्राम आहे उहो कंटिन्यू कंदासीं, ऐं हिन प्रोग्राम जे हवाले सां असां हिकिड़ो नालो सोचियो आहे त सारी सिंध पिरीअ जो पाछो। हसन दर्स जो जेको तालुक़ु आहे उहो बि हिते ई असांजे सिंध धरती सां आहे, मशाक होती असांजे वेझो बि आहे। सो संदसि इहा हिकिड़ी जेकी सिट आहे एॾी उन वसी माना आहे जिन खे असीं जीअं चइजे त हिकिड़ो समुंड कूज़े में समुंड जेको आहे सो बंदि थियल आहे। सो असां कोशिशि कई आहे त उन सिट खे खणी पंहिंजे प्रोग्राम जो जेको आहे सो नालो रखियो आहे, ऐं असीं कोशिशि कंदासीं त उन प्रोग्राम में जेके असांजा सिंध धरतीअ जा शाइर आहिनि, तख़लीकार आहिनि, गुलूकार आहिनि, उन सां लाइव तव्हांखे मुलाक़ात कराइजे, ऐं उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे त नालो इहो दुरुस्त आहे या तव्हांजे ज़हन में अञा इन खां बि को सुठो नालो आहे त पंहिंजे रायनि खां असांखे ज़रूरु आगाह कजो। सो इनशाला अॼु ही जेको असांजो मुशाइरे जो आगाज़ थियो आहे मज़ाहिया मुशाइरे सां, इहो हर हफ़्ते प्रोग्राम बि हलंदो इनशाला। त असां वरी कोशिशि कंदासीं त जेके लिकियल असांजा हीरा आहिनि उन्हनि खे साम्हूं खणी अचूं ऐं तव्हांजी उन्हनि सां मुलाक़ात करायूं, हुननि जे बारे में तव्हांखे ॿुधायूं।